एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे, सत्संग की शुरुआत था कयो, ता सभी जो स्वागत है। अज चंड जो दिहाड़ो आहे, चंड दर्शन, चंड जी रात भी चइबो आहे। असां सिंधियुनि जे लाइ ॾाढो महत्वपूर्ण ॾींहुं थींदो आहे इहो चंड जो। वाधायूं बि ईंदियूं आहिनि व्हाट्सएप ते, पर सिर्फ़ चंड जी वाधायूं ताईं सीमित रहिजी विया आहियूं। न इन जो अर्थ पतो आहे, न इन जे प्रति का आस्था आहे असांजी। इन जे पुठियां जेको वैज्ञानिक कारण आहे, कुझु बि न। चंड त आहे, महत्वपूर्ण आहे, ॾाढो ख़ासि ॾींहुं आहे असां सिंधियुनि जो। पर जेको केवल मथियूं मथियूं ॻाल्हियूं रहिजी वयूं आहिनि सिंधी समाज में, आयोलाल झूलेलाल चंड, बस त मजाक ॼण लॻंदो आहे कि असां सिंधियुनि वटि ॼण ॿियो कुझु आहे ई कोन। बहिराणो, अखो, पलव, बस एतिरो ई आहे न। त इन ते घणा साल हली सघिबो, इन्हनि ॻाल्हियुनि ते हलूं त पिया था 1000 सालनि खां, पर कीअं पिया था हलूं? इच्छा पूरी थी, आयोलाल झूलेलाल थी वियो, वरी ॿियो बहिराणो खणायोसीं। आध्यात्मिक राह किथे पई थी स्पष्ट थिए? आयोलाल झूलेलाल में। असां आहियूं सिंधी, ऐं मां पंहिंजे सिंधी हुअण जा पूरा फर्ज़ निभाए रहियो आहियां। त मूंखे कोई नथो चई सघे कि सिंधी समाज जी बुराई थो करे। बल्कि मां जेतिरो सिंधी समाज ऐं पंहिंजी सिंधियत सां प्यार कयो आहे, अॼु जे माण्हुनि में ओतिरो बि कान्हे। सिंधी उहो आहे जेको सिंधी ॻाल्हाईंदो हुजे, सिंधी उहो आहे जेको पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हाईंदो हुजे, पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारींदो हुजे, सिंधी संगीत जंहिंसां जंहिंजो प्यार हुजे, सिंधी इतिहास, सिंधी कल्चर सां जंहिंजो प्यार हुजे, सिंधी आवाज ॿुधंदे ई जंहिंजा कन खड़ा थी वञनि, उहो आहे न सिंधी। या सिर्फ़ सिंधी उहो आहे जेको आयोलाल झूलेलाल करे। इहा ॻाल्हि निकिरंदी आहे ॾाढा फेसबुक ते कि दरबारुनि में झूलेलाल जी आरती नथी थिए, उहे छा जा सिंधी? त सिंधी तूं ई छा? तूं पंहिंजे पुटनि सां हिंदी ॻाल्हाईं, तूं पंहिंजे ॿारनि खे जॉब पियो थो कराईं जंहिंमें सिंधीअ जो नामो निशान न आहे। रुगो तूं चंड ते वेंदो वई, आयोलाल झूलेलाल करे ईंदो वई, उहो बि स्वार्थ सां, त तूं पाण खे महान सिंधी थो सॾाईं। सिर्फ़ आयोलाल झूलेलाल चवण सां तूं सिंधी थी वई। इहे बेकार जो बेवकूफ़नि जूं ॻाल्हियूं आहिनि। मां त रुगो एतिरो थो चवां कि झूलेलाल असांजो इष्ट देवता आहे, असांजो इष्ट आहे, इन में कोई बि हू कोन्हे दौर आहे। उन झूलेलाल जे हथ में हिकु पुस्तक आहे, उहो कहिड़ो आहे ख़बर अथव? हिननि खे ई कोन हूंदी ख़बर। जेके आलोचना कंदा आहिनि, जेके सिर्फ़ आयोलाल झूलेलाल कंदा आहिनि, उन्हनि खे बि ख़बर कोन हूंदी झूलेलाल जे हथ में उहो पुस्तक कहिड़ो आहे। अच्छा, झूलेलाल अवतार वरितो धर्म बचाइण जे लाइ। कहिड़ो धर्म बचाइण जे लाइ? हिंदू धर्म बचाइण जे लाइ। त जेको हिंदू धर्म जी रक्षा करण आयो, उनजे हथ में ग्रंथ कहिड़ो हूंदो जेको हिंदुनि जो हूंदो ऐं जेको नंढड़ो हूंदो, ऐं जंहिंमें सभु सार समायल हूंदो सभिनी शास्त्रनि जो, ऐं जेको झूलेलाल खां पहिरीं जो हूंदो, त उहो कहिड़ो? श्रीमद भगवत गीता। त असां चंड ते भगवत गीता ते सत्संग पिया था कयूं। असां किथे झूलेलाल खां अलॻि थी वियासीं, थियासीं छा ॼण? छा झूलेलाल खां पहिरीं असांजो धर्म हो ई कोन? छा हो न हिंदू धर्म। असां जल जी पूजा कंदा हुआसीं, अॻिन जोत जी भी पूजा कंदा हुआसीं, पंजनि तत्वनि जी।
त असां भगवत गीता ते सत्संग करे पंहिंजे सिंधी हुअण जो ई परिचय पिया था ॾियूं। माण्हू था सम्झनि कि जे आयो आहे झूलेलाल कयो मंदर में, झूलेलाल जे मंदर में, बस उहो सिंधी आहे। पोइ त धिकार आहे अहिड़े समाज खे जंहिंजो भॻवान एतिरो ई आहे, बस इहो सेखारींदो आहे जंहिंजो भॻवान कि धंधा कयो, घुमो फिरो, एंजॉय कयो, ऐं हिकु नओं डायलॉग हली रहियो आहे, खाई पी लय कयो, झूलेलाल जी जय कयो। झूलेलाल कुझु कोन चवंदव, खाई पी लय कयो। त अहिड़ा ई माण्हू चवंदा अथव कि आयो आहे झूलेलाल कयो ऐं ॿियो जेको मन में अचेव कयो। बस एतिरो ई सीमित करे छॾनि पंहिंजे समाज खे। अरे भाई, असांजो धर्म ॾाढो पुराणो आहे। हिंदू अखर छा मां ठहियो? सिंधूअ मां हिंदू। त सिंधू पहिरीं हो, हिंदू पोइ आयो। त उहो सिंधू केरु? असां। सिंधू नदीअ किनारे ते वेद लिखिया विया। त झूलेलाल खां पहिरीं श्रीमद भगवत गीता हुई असांजी। न त हथ में कहिड़ो ग्रंथ आहे झूलण जे? भगवत गीता ई आहे। उपनिषद त हूंदा कोन, भगवत गीता आहे। छो रखी वई अॻियां झूलेलाल जी भगवत गीता अॻियां? छो त उहो असां हिंदुनि जो ग्रंथ हो आहे। ऐं ॿियो छा थी वियो आहे कि झूलेलाल ते एकाधिकार बि थी वियो आहे। भाई हली रहियो आहे न हिकिड़ो गति हली रही आहे झूलेलाल जी। असां अगरि सभु छॾे ॾियूं, गीता छॾे ॾियूं, रामायण शिव पुराण सभु छॾे ॾियूं, आयोलाल झूलेलाल कयूं, त उहो जंहिंजो एकाधिकार आहे उहो कब्जो करे वठंदव। चवंदव ही असांजा ई आहिनि, असांजा ई ॿार आहिनि। सभु छॾियो, उन्हनि जा जंहिं वटि न ज्ञान न भक्ति, उनजे अधीन थी वञूं। सभु आयोलाल झूलेलाल कर, लालच जे चक्कर में। ग़लति नथी चवां। त आयोलाल झूलेलाल खां मथे उथो सिंधी माण्हू। तव्हां भगवत गीता अगरि सिंधीअ में सत्संग करे ॿुधायव त तव्हां महान सिंधी मञिया वेंदा। इहो कमु कयो न। अगरि तव्हां सिंधी जी गौरव वधाइण था चाहियो त तव्हां असांजे सनातन ग्रंथनि खे सिंधीअ में पेश कयो न। त मञूं तव्हांजो सिंधीअ सां प्यार आहे, सिंधी समाज सां। सिंधी सिर्फ़ हिकु ॿोली आहे। सिंधीअ खे धर्म न सम्झिजो। छो त सिख बि सिंधी थी सघे थो। सरदार सिंधी ॾिठा अथव न। ईसाई बि सिंधी अथव, ॻाल्हाईंदा सिंधी, पर ईसाई धर्म उन्हनि जो। मुस्लमान त आहिनि ई सिंधी, ख़बर अथव। सभिनि खां वधीक सिंधी केरु आहिनि? मुस्लमान। त असां इनखे धर्म पिया था सम्झूं सिंधीअ खे, कि सिंधी मुंहिंजो धर्म आहे। न, सिंधी ॿोली आहे सिर्फ़। असांजी मिठड़ी ॿोली आहे, प्यारी ॿोली आहे। धर्म त असांजो हिंदू आहे। त हिंदू धर्म असांजो आहे, त हिंदुनि जा धर्म ग्रंथ बि असांजा आहिनि। असांजो कर्तव्य एतिरो आहे कि उन्हनि ग्रंथनि खे सिंधीअ में प्रसारित कयूं। सिंधीअ में असां पढ़ूं ऐं पढ़ायूं, ॿुधूं ऐं ॿुधायूं। बाक़ी सिर्फ़ आयोलाल झूलेलाल तो कोई ग्रंथ ही न, कुछ भी न। अॼु चंड जो ॾींहुं आहे। कंहिंखे प्रश्न पैदा थी सघे थो कि तव्हां चंड ते सत्संग भगवत गीता ते छो था कयो? त पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधाए छॾी, भगवत गीता चंड सां ई संबंधित आहे। ऐं ॿी ॻाल्हि, असां छंछर जे करे पिया था सत्संग कयूं। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? छंछर। जंहिं ॾींहुं असांजे 3 ॾींहंनि जे सत्संगनि मां को ॾींहुं ईंदो त असां इहो ई चवंदासीं असां पंहिंजे छंछर जे करे पिया था सत्संग कयूं। पर अॼु आर्तवार आहे त कयूं था झूलेलाल ते। अगरि चंड जे करे था कयूं सत्संग त कयूं पिया था न जय झूलेलाल, आयोलाल सभई चओ झूलेलाल। अॻिते छा कयूं सत्संग?
असां इहो ई खणंदासीं न। झूलेलाल जे हथ में हिकु पुस्तक आहे, उहा भगवत गीता, उहो हिते अची वियो ॿाहिरि मूर्तीअ मां निकिरी। हाणे हिन ते त कयूं, सिंधीअ में कंदासीं न, वधि में वधि सिंधीअ में कंदासीं, तॾहिं असां ॿोली सिंधी इस्तेमालु कंदा आहियूं। भाई असां अर्जुन न चवंदा आहियूं, लिखियल आहे अर्जुन, पर असां चवंदा आहियूं अर्जन खे चयो, छो त असां सिंधीअ में पिया था कयूं भगवत गीता। कृष्ण चयो अर्जन खे। जागरूकता जी कमी आहे सिंधी समाज में। कुछ भी ॿुधंदा आहिनि, कुछ भी ॻाल्हाईंदा आहिनि, छो त लक्ष्य कान्हे। त चो भगवत गीता में प्रवेश कयूं सिंधी ॿोलीअ में। कंहिंखे प्यार, मूंखे ख़बर आहे न, घणा ये फेसबुक ते लाइव हलंदो आहे सिंधीअ में भगवत गीता, सिंधीअ में महाशिव पुराण जी कथा, सिंधीअ में भागवत पुराण जी सॼो महीनो कथा। घणा ॿुधंदा आहिनि, घणा सिंधी लाइक कंदा आहिनि। पोइ छा में हिननि खे गौरव आहे सिंधी हुअण जो? त हिननि खे बि सिंधियत सां त मतिलबु हिननि खे बि कोन्हे। हिननि खे मतिलबु आहे अहिड़ो कोई देवता मिले असांखे जेको चए खाई पी लय कयो, झूलेलाल जी जय कयो, त हुननि खे झूलेलाल सम्झ में थो अचे हिन मामले में। छो त जेके झूलेलाल जा पाण खे उत्तराधिकारी सॾाइनि था, उहे बि चवंदा आहिनि लय कयो, सिर्फ़ु डोनेशन ॾियो, 9 हिसो ॾियो, बहिराणो खणायो, लोली ऐं लाॾा ॻायो, बस थी वियो धर्म तव्हांजो। त इहे ॻाल्हियूं मूंखे सम्झ में न ईंदियूं आहिनि। इहे गंभीर कोन्हनि पंहिंजे समाज जे लाइ या सिंधियत जे लाइ। हिकिड़ो बि सिंधी नेता कॾहिं बि सिंधियत जो उद्धार अॼु ॾींहं ताईं कोन कयो आहे, न हिननि प्रोग्रामनि, न संस्थाउनि, न हिननि, जबकि बजट बि आहे सरकार जे तरफ़ां, उहो अलाए केॾां हली वेंदो आहे, सिंधियत खे कोन वधायो आहे। हिंदीअ में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, हिंदीअ में सिंधी। लॻंदो ई आहे कि हिन बचपन में सिंधी कोन ॻाल्हाई आहे, हाणे पियो थी ॻाल्हाए या हाणे पियो थो ॻाल्हाए सिंधी फेसबुक ते। त हिननि जे खून में सिंधी भाषा कान्हे। असांजे व्यासगतीअ में सिंधी भाषा भरियल आहे, छो त वॾनि असांखे भरे छॾी बचपन खां। टिकाणनि त सिंधी ॿोली बचाई आहे, ॿियो कंहिं बाक़ी बचाई आहे? आयोलाल झूलेलाल वारनि जेके बहिराणे जा प्रोग्राम कनि। त अचो पाण सिंधीअ में हिन चंड ते, फगुण जो चंड आहे न, हिन फगुण में हिन जे चंड ते असां सिंधीअ में भगवत गीता ॿुधूं। ॾाढियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हाणे प्रासंगिक कोन्हनि। असां जॾहिं सिंध में हुआसीं त ॾाढियूं ॻाल्हियूं प्रासंगिक हुयूं, छो त तॾहिं असांजे मथां मुस्लमाननि जो असर हो, ॼटनि जो असर हो। हुआसीं त हिंदू, पर असर सॼो हुननि जो। पर हाणे जॾहिं हिंदुस्तान में आहियूं त हाणे असर हितां जो थियणु खपे न, भारत भूमिअ जो। ज़रूरी कान्हे कि असां उहे अल्लाह अल्लाह कयूं या उहे ॻाल्हियूं। ऐं ॿियो, ही चंड छा आहे? चंड दर्शन ॼटनि जो ई त आहे। चंड ॾिसी करे ईद मल्हाईंदा आहिनि न उहे, चांद रात, असां चंड चवंदा आहियूं। त जेके ॻाल्हियूं तॾहिं हुयूं त हुयूं, ज़रूरी आहे छा असां हींअर बि उहे ई खणी हलूं? त चंड त असां हिन करे था मञूं, चंड जो ॾींहुं, छो त हिकु परंपरा, प्रवाही परंपरा, जेका परंपरा जड़ न हुजे, सुठी हुजे, उनखे खणणु खपे। ऐं ॿियो, चंड भगवान शिव जे मस्तक जो हिकु श्रृंगार आहे। चंड, इहो चंड अॼु वारो बीजे जो दूज का चांद, जो भगवान शिव जो मस्तक ते हिकु आभूषण आहे।
चंड दर्शन केवल सिंधियुनि में कोन अथव, यादि रखिजो। मता सम्झो चंड रुगो असां सिंधी कंदा आहियूं। हिन उत्तर भारत में भी, सॼे भारत में भी जेके नॉन सिंधी पंचांग आहे उन में भी हमेशा हूंदो अथव चंड दर्शन। त असां उन हिसाब सां मञींदा आहियूं। ॼटनि जे करे न, पंहिंजे भली तव्हां कैलेंडर खणी ॾिसो, उन कैलेंडर, हर कैलेंडर में चाहे लाला राम स्वरूप में चंद्र दर्शन। त असां हिंदू आहियूं, हिंदुनि जो बि थींदो आहे चंद्र दर्शन, पर असां ॿिए ॾींहुं ईद कोन मल्हाईंदा आहियूं। उहो त ॼट इन करे ॿिए ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, पहिरीं हू चेक कंदा हुआ अॻे। हुनखे इहा ख़बर न पवंदी हुई कि चंड कॾहिं दर्शन ॾींदो, तो दूरबीन सां या ऊंचे पहाड़ ते चढ़ी वञी चेक कंदा हुआ कि चंड निकितो, निकिरंदो त राति जो ई। त ॾिसंदा हा निकितो आहे, भई हाणे वाधायूं हुजनि, चंड दर्शन थियो आहे, पर अॼु त ॾींहुं निकिरी वियो, पाण सुभाणे ईद मल्हाईंदासीं। पर असांखे त पहिरियों ई ख़बर पइजी वेंदी आहे न ज्योतिषियुनि खे कि दर्शन कॾहिं ॾींदो चंड, असां उन ते मल्हाईंदा आहियूं चंद्र दर्शन, ॿिए ॾींहुं छो। इन्हनि ॻाल्हियुनि खे असांखे संभाले रखणु खपे, ॾिण वार त्योहार, पर होश सां, जागरूकता सां। असांखे पतो हुजे कि छो पिया था कयूं, छा पिया था कयूं। त हुन चंड ते असां भगवत गीता ते सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। सिंधी आयो त दिलचस्पीअ सां ॿुधो, फेसबुक वारा। अगर सिंधी आयो त, सिंधियत सां प्यार अथव त, झूलेलाल सां ई संबंधित आहे भगवत गीता, उहा ई पियो थो चवां। हाणे भॼो छो था, झूलेलाल जी आहे भगवत गीता। त हुन भगवत गीता जो असां क्रम जिते रखियो होसीं उतां ई वरी शुरू था कयूं। 18 अध्याय, 45 नंबर श्लोक। स्वे स्वे कर्मणि अभिरत संसिद्धिं लभते नरः, स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दति तत्क्षु। हिन श्लोक में श्री कृष्ण भगवान स्वकर्म जे बारे में तो ॿुधाए। स्वकर्म स्वधर्म इन जे बारे में आहे। भगवत गीता जो अध्ययन करण सां इहो तो नजर अचे कि भगवत गीता शिक्षा थी ॾे कि तव्हां सहज कर्म कयो, स्वाभाविक। ऐं सभिनि खां सहज आहे प्रकृति। ये प्रकृति सहज आहे, स्वाभाविक, पाणे पाणे। जीअं कोई वण पैदा थींदो आहे त उहो असांजे हिसाब सां कोन वॾो थींदो। हुनखे जॾहिं थियणो हूंदो, जीअं थियणो हूंदो, हुनजी दाल किथां वेंदी, किथां पता निकिरंदा, इहो हुनजो स्वाभाविक आहे। कुझु बि हुनजे पुठियां उद्देश्य न। सॼी प्रकृति स्वाभाविक आहे। श्री कृष्ण भगवान जो संदेश आहे कि तव्हां सहज थियो, सहज। तव्हां सहज हूंदा, स्वाभाविक हूंदा त ॾाढो सुठो थींदो। तव्हांजो समय बचंदो, समय बचंदो। तव्हां फालतू कम कोन कंदा, तव्हां नई उलझन पैदा कोन कंदा। अगर माण्हू हिन खां पहिरीं चैप्टर हलियो हो वर्ण व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, इन जो अलग अलग कम आहे, अलग अलग स्वधर्म आहे। हू पंहिंजे पंहिंजे धर्म में रही करे भी परमात्मा खे पाए सघनि था। उन खां पोइ थो ही अचे कि माण्हू ॿियो कुझु बि न करे, बस पंहिंजो स्वकर्म करे, स्वधर्म में रहे, तब परमात्मा खे पाए वठंदो।
हाणे स्वधर्म छा आहे, उन ते पियो थो हले। स्वधर्म जो अर्थ आहे सहज कर्म, ऐं सहज कर्म जो अर्थ छा आहे, जंहिंमें असांखे सहजता महसूस थिए उहो सहज कर्म, जंहिंमें असांखे उलझन थिए, जटिलता अचे, कठिनाई अचे, उहो सहज कर्म कान्हे। सहज कर्म जो अर्थ आहे जेको असां सां सहज में थिए, बिना कठिनाईअ जे, बिना परेशानीअ जे, स्वाभाविक। कृष्ण जो संदेश अथव सहज थियो, स्वाभाविक थियो। सहज, सहजता मां इहे फ़ाइदा आहिनि। हाणे ॾिसो, जेको माण्हू सहज हूंदो न, स्वाभाविक हूंदो, उनजी सहजता मां ई सरलता पैदा थींदी, सरलता मां प्रेम पैदा थींदो, उन सहजता मां भाव पैदा थींदो, उन जी सहजता मां प्रेम पैदा थींदो, उन जी सहजता मां सत्य बि प्रकट थींदो, उन जी सहजता मां परमात्मा प्रकट थींदो। इहो नियम आहे। अगर माण्हू सहज जीअं ॼाओ आहे, उहो ई सहज रहे हमेशा। हालांकि हिकु शेर आहे, वो ॿुधाइणु जरूरी आहे। हालांकि कोशिश तो मासूम रहने की थी, लेकिन जिंदगी ने समझदार बना दिया। कोशिश तो हुई मासूम रहण जी, सहज रहण जी, सरल रहण जी, पर हिन ज़माने असांखे हू ठाहे छॾियईं समझदार, चालाक, असांजी सहजता ख़तम करे छॾी। हिकु फिल्मी गानो आहे, मैं करता रहा औरों की कहीं, मैं करता रहा औरों की कहीं, मेरे मन की ये बात मन में ही रही। है ये कैसा गिला जिसने जो कहा करता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं। कभी इस पग में, कभी उस पग में, बजता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं। मैं करता रहा औरों की कहीं, मैं करता रहा औरों की कहीं, मेरे मन की ये बात मन ही में रही। है ये कैसा गिला जिसने जो कहा करता ही रहा हूँ मैं, घुंघरू की तरह बजता ही रहा
सहजता सुठी आहे या ख़राब आहे? अॼु चंड आहे न, जेको अॼु जो चंड, इहो अथव अर्ध चंड। गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे इहो टेढ़ो चंद्रमा आहे। कहिड़ो? टेढ़ो। टेढ़े चंद्रमा न ग्रसहि राहु। टेढ़े चंद्रमा खे राहु भी कोन बीहंदो आहे। माना टेढ़े चंद्रमा खे ग्रहण कोन लॻंदो आहे। अॼु ॾींहं ताईं कोन लॻो आहे। अॼु ॾींहं ताईं कोन लॻो आहे। ग्रहण कहिड़े ते लॻंदो आहे? फुल मून, पूर्णिमा। उनखे सरल जी उपमा ॾिनी आहे गोस्वामी तुलसीदास कि जॾहिं जेको फुल मून आहे, चंद्रमा सां भरियल आहे, जेको उपकार पियो थो करे, चंद्रमा जूं किरणियूं थो ॾे, जेको रोशन थो करे, राहु उनखे तंग कंदो आहे। माना जेको सरल आहे, जेको सहज आहे, दुष्ट उनखे तंग कंदो आहे। ऐं जेको टेढ़ो चंद्रमा आहे, राहु उनखां परे भॼंदो आहे। त हाणे छा कजे? सरल सहज रहूं संसार में या टेढ़ा थी वञूं? मां तो ॿुधायां छा कयूं। हा त चंद्रमा बि त इहो ई कंदो आहे। समय अचण ते चंद्रमा जॾहिं फुल मून हूंदो आहे ऐं राहु बीहंदो आहे, पोइ त प्रार्थना कबी आहे कि राहु हुनखे छॾेसि, राहु हली वेंदो आहे। पोइ चंद्रमा सम्झी वेंदो आहे कि सरलता हाणे न आहे रखणी। पोइ चंद्रमा धीरे धीरे टेढ़ो थियण जी कोशिश कंदो आहे। पोइ ॿिए ॾींहं खां, पूर्णिमा जी ॿिए ॾींहं खां चंद्रमा नंढो थींदो वेंदो आहे न, टेढ़ो थींदो वेंदो आहे। पहिरीं त हिकु टीको लॻाईंदो आहे कि नज़र न लॻे, नज़र न लॻे, कारो टीको। पोइ धीरे धीरे हुनजी मात्रा वधाईंदो आहे। जीअं जीअं हुन कारेपन जी मात्रा वधंदी आहे, हुनजो गोलाई घटिजंदी वेंदी आहे ऐं टेढ़ोपन वधंदो वेंदो आहे। राहु नज़र ई कोन ईंदो आहे। पोइ राहु त तॾहिं हिमत कंदो आहे, कॾहिं कॾहिं वरी चंड ग्रहण ईंदो आहे, जॾहिं चंद्रमा सोचींदो आहे कि हाणे ईंदो ई कोन राहु। इहा ॾाढी वॾी शिक्षा अथव। असां सरल हुजूं, सहज हुजूं, भाव सां भरियल हुजूं, प्रेम सां भरियल हुजूं, उदार हुजूं, भगवान सां भी प्यार हुजे। पर जॾहिं ॾिसूं राहु अचे थो
त असां पोइ थोरो पहिरीं त हिकु कारो टीको लॻायूं, थोरा टेढ़ा थी वञूं, ज़रूरत हुजे वधीक टेढ़ा थी वञूं, पर हमेशा लाइ टेढ़ा न रहूं। वरी असां पंहिंजे स्वभाव में अची वञूं वापसि धीरे धीरे सरलता सहजता जे स्वभाव में, पर निश्चिंत बि न थी वञूं कि राहु ख़तम थी वियो, वरी कॾहिं बची सघे थो दुष्ट माण्हू। कृष्ण भगवान चए थो सहज रहो भगवत गीता में, कि तव्हां सहज पैदा थिया हुआ, बचपन में सहज हुआसीं, पोइ उहा सहजता असांजी घटिजंदी वेंदी आहे, ऐं उहो चालाकी, उलझन, होशियारी इहे वधंदी वेंदियूं आहिनि। लालच, अगरि असां सम्झी वठूं ॻाल्हि खे त हींअर बि सहज थी सघूं था। अच्छा, हिकु ॻाल्हि ॿुधायो, सहज माण्हू सुंदर लॻंदो आहे या कोन लॻंदो आहे? शिव सहज आहे। असां हाणे शिव कथा ॿुधी आहे, पोइ भगवान शिव सुंदर आहे। हालांकि उन आभूषण त ॾाढा ख़राब पाता आहिनि, तॾहिं बि हू पूजनीय आहे, छो त हू सहज आहे। सहज आहे इन करे त पूजनीय आहे, उहो दुर्गुण वञी करे बि सुठा थी विया शिव वटि। अच्छा, तव्हांखे मूंखे लॻंदो आहे कि मायुनि खे पहचान हूंदी आहे, वो कंहिंजो बि चेहरो ॾिसी सुञाणे वठंदियूं आहिनि कि हीअ सहज आहे या उल्टो आहे, टेढ़ो आहे, सुञाणे वेंदियूं आहिनि न। तव्हांजो मन ॿुधाईंदो अथव, पर तव्हां ॿुधो जॾहिं हुन मन जी हृदय जी ॻाल्हि। अगरि तव्हां ख़ुदि टेढ़ा हूंदा त तव्हां किथां सहज खे सुञाणे सघंदा? तव्हां त हुनजी बि टेढ़ाई ॾिसंदा। मूंखे ईअं लॻंदो आहे मायूं, अच्छा तव्हांखे कॾहिं ईअं न लॻंदो अथव कंहिंखे ॾिसी करे, चाहे उहो पुरुष हुजे या स्त्री हुजे या नेता या अभिनेता, जेको साम्हूं अचे, ईअं न लॻंदो अथव कि ही माण्हू त सुठो आहे, ही माण्हू सही थो लॻे, ॿाहिरां भली कुझु बि पियो थो ॻाल्हाए या हुन जूं चेष्टाऊं कुझु बि थियूं नज़र अचनि, पर माण्हू सही आहे। मुंहिंजे बारे में न लॻंदो अथव, लॻंदो त ईअं सोचींदा आहियो भाई भली कीअं बि आहे, भली कुझु बि ॻाल्हाए थो, कुझु बि मस्ती करे थो, पर माण्हू सही आहे। हा, त उहो छो लॻंदो आहे? सहजता। सहजता माण्हूअ जी ॿाहिरियूं चेष्टाऊं बि स्वीकार्य आहिनि, ऐं उहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं इन करे ई आहिनि छो त उहो सहज आहे। कुटिल माण्हू त उहे पंहिंजूं बुरायूं अंदरि लिकाए वेठो हूंदो अथव ऐं ॿाहिरां मिठो मिठो ॻाल्हाईंदो अथव। जेका अॼुकल्ह हलनि था न ज्ञान, इहे इहो कमु पिया था कनि। ॿाहिरां मिठो मिठो ॻाल्हाए करे मिठीअ जे चक्कर में न अचिजो। सहजता, सहज जो संग कजो, जेको सचो हुजे, सहज हुजे, सरल हुजे। मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, मां बि अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके असांखे लॻंदा आहिनि कि ही माण्हू धोखो त कोन ॾींदो, ही भली ॿाहिरां ईअं करे पियो थो, कुटिल हू पियो थो करे, हे हो अहंकार पियो थो, अहंकार जूं ॻाल्हियूं थो करे या कुझु हो या चरिया पंहिंजूं ॻाल्हियूं, पर ही सहज आहे, ही सुठो आहे। त तव्हां ईअं छो नथा, असां छो नथा थी सघूं ईअं सहज? माना वैल्यू सहज माण्हूअ जी आहे, सहजता माण्हूअ जी असली सुंदरता है। सादगी सिंगार हो गई और आईनों की हार हो गई। त जेको माण्हू सहज आहे न, मां ॾिठा आहिनि अहिड़ा मूंखे वणंदा आहिनि, जेके सहज आहिनि ऐं सुंदर आहिनि, उन्हनि जे लाइ फिल्मी गानो, अॼु फिल्मी गाना हलंदा छो त चंड आहे। तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, चश्म बदो तेरी
सूरत को किसी की नजर ना लगे। चश्मे मुखड़े को छुपा लो आंचल में, मुखड़े को छुपा लो आंचल में, कहीं मेरी नजर ना लगे। तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे। एक झलक जो पाता है यही वही रुक जाता है। एक झलक जो पाता है राही वही रुक जाता है। देख के तेरा रूप सलोना चांद भी सर को छुपाता है। देखा न करो तुम आईना कहीं खुद की नजर ना लगे। तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे। मुखड़े को छुपा लो आंचल में, कहीं मेरी नजर ना लगे। अच्छा, नजर लगंदी तव कंहिंखे सहज माण्हूअ खे जेको ओरिजिनल आहे, जंहिंमें सच में सुंदरता आहे सद्गुणनि जी, उनखे नज़र लॻंदी अथव। हुनखे नज़र कोन लॻंदी अथव जेको आर्टिफिशियल मेकअप करे ईंदो आहे, उनखे न लॻंदी अथव नज़र। उन सां कोई ईर्ष्या न कंदो आहे। इहो यादि रखिजो। तव्हांजी असली सुंदरता अथव सहजता, तव्हांजो भोलोपन, तव्हांजी सरलता, तव्हांजो प्रेम, तव्हांजो हृदय सां जीअण, हृदय सां सोचण। श्री कृष्ण भगवान इहा शिक्षा पियो थो ॾे कि जेको माण्हू सहजता सां जीए थो, सहजता सां कर्म करे थो, उनखे भगवान जी प्राप्ति थी वञे। हेॾो सरल मार्ग भगवान ठाहियो आहे, असां छो जलेबी ठाहिण शुरू करे छॾींदा आहियूं? कोन ठाहींदा आहियूं जलेबी। हेॾी पर्याप्त उमिरि भगवान ॾिनी आहे। मूंखे ईअं महसूस थींदो आहे कि बचपन में, असांजी बचपन में उमिरि 5-6 साल, माना 8 साल ताईं त होश कोन हूंदो आहे, मञी हलो। 8 खां पोइ 5-8 खां पोइ 13 साल ताईं, 13 बि न, 8 खां 11 साल ताईं बचपन हूंदो आहे असांजो। इहे त 3-4 साल थिया न, पर ईअं लॻंदो आहे उहे 3-4 साल कोन हुआ, उहे ॾाढा साल हुआ। उहो ॾाढो समय असां जियो आहे। असां ॾाढो आनंद में जिया आहियूं उहो समय। छो ईअं लॻंदो आहे? छो त सहजता सां जिया आहियूं। ऐं जेका उमिरि असां चालाकीअ में गुज़ारी आहे न, होशियारीअ में, या सिर्फ़ भोग भोगण में, या सिर्फ़ सुविधाउनि में, ॿिए खे दुख ॾेई पाण सुख माणण में जेका उमिरि गुज़ारी आहे, उहा फटाफट निकिरी वई आहे। 10-20 साल ईअं ई गुज़री विया, ईअं ई, छो त असां सहज न रहियासीं। अगरि असां उहा सहजता बरक़रार रखंदा अचूं हा, दुनिया जे पुठियां चरिया न थियूं हा, माण्हुनि जे हिसाब सां न हलूं हा असां, त असांजी उमिरि ईअं लॻे असां ॾाढो जी वरितो आहे। परमात्मा बि मिली वञे हा, उनजो आनंद बि मिले हा, ऐं टिकाणो इन लाइ थींदो आहे, चंड इन लाइ थींदो आहे कि असां चंड ते दरबार में वञूं ऐं सहज थी करे वञूं, सहजता सां भगवान सां मिली अचूं। घर वञी जटिल थी वेंदा, वरी घर वञी जटिल थी वेंदा न, छो त कोशिश तो सरल रहने की थी, पर घर वालों ने समझदार बना दिया। किसने? हाँ, वक्त ने। पर कृष्ण भगवान ने गाल समझो, सुवे सुवे कर्मणि
अभिरत संसिद्धिम लभते नर। संसिद्धिम मतलब सम्यक सिद्धि, उन माण्हू खे सम्यक सिद्धि हासिल थींदी जेको सहज कर्म कंदो, सहज रही करे जेको कर्म कंदो। ऐं सम्यक सिद्धि छा आहे? परमात्मा, उनखे मिलंदो भगवान। जेको जेको सहज हूंदो, सहजता सां कर्म कंदो, जीअं प्रकृति सहज आहे तीअं। हाणे सहजता सां कर्म कीअं थींदो आहे? सहजता सां कर्म ईअं थींदो आहे कि उनमें फल जी इच्छा कान हूंदी आहे। छो त असांखे कर्म करण में मज़ो पियो थो अचे। सहज कर्म उनखे चइबो आहे। तव्हांखे सत्संग ॿुधण में सुठो लॻे थो न, इहो सहज कर्म आहे। इनमें फल वरी छाजो? जंहिंमें फल जी इच्छा जो त्याग हुजे या निशानी आहे, सहज कर्म हुजे। जंहिंमें राग द्वेष न हुजे, वो सहज कर्म। न असांजो राग हुजे न द्वेष हुजे। आसक्ति हिकु ॿियो अखर अथव, अभिरति। हिकु आसक्ति ऐं हिकु अभिरति। आसक्ति ख़राब, अभिरति सुठी। अभिरतीअ जो अर्थ इहो ई आहे कि कर्म त कयूं पिया था, पर उहो कर्म असां ॿियनि जे लाइ पिया था कयूं, ऐं उहो करण में असांखे मन में प्रसन्नता पई थी मिले। कयूं ॿिए जे लाइ था, पर मन में प्रसन्नता आहे। को स्वार्थ जी बि चाहना कान्हे, न हाईलाइट थियणो आहे, न कुझु बास बासी आहे, न को कंहिं चयो आहे। जेको स्वार्थ सां कमु थींदो आहे न, जंहिंमें जेको स्वार्थ सां, उहो आहे आसक्ति। जेको स्वार्थ सां मां त इहो बि हिकिड़ो जोक ॿुधो हो व्हाट्सएप ते कि जेके मायूं घर में हिकु थाली कोन खणंदियूं आहिनि, कमु घर में न पुॼंदो अथनि, हिकु थाली कोन खणंदियूं आहिनि, उहे डेरे में वञी करे ॿियनि सत्संगनि में वञी झूठी थाली मलण लाइ पाण में विढ़ंदियूं आहिनि। पाण में विढ़ंदियूं आहिनि कि मां मलींदसि, मां साफ़ कंदसि। डेरो समझी आहे न, सच्चा सौदा, डेरा बाबा जी का, या गुरुद्वारो, या फलाणो शिविर, फलाणो। छो त उते काम न आहे, उते स्वार्थ आहे, उते लालच आहे कि सेवा करण सां फल मिलंदो। हाणे जेको फल जी चाहना सां कर्म कयो वञे, उहा अभिरति कान्हे, उहा आहे आसक्ति। उन सां थींदो आहे बंधन, ऐं उहो अनेक कर्म कंदो आहे ऐं अनेक फल चाहींदो आहे। कर्म बि ॾाढा कंदो, कॾहिं हिते थाली मले ईंदो, कॾहिं हुते किथे जूता पॉलिश को भली करे, या किथे ॿियो कमु, किथे असुर जो जाॻंदो, पर इहे सभु कंदो फल जी चाहना सां। उहा आहे कर्मनि में आसक्ति। ऐं अभिरति छा आहे कि जेको कंदो वेंदो पर उनखे महिनत न लॻंदी, अहंकार बि कोन पैदा थींदो, हुनखे प्रसन्नता ईंदी। फल जी चाहना बि न रखंदो, अहंकार बि न कंदो, इन सां उनजो कल्याण थी वेंदो। छो त उनजो आकर्षण परमात्मा में थी वेंदो। जेको अभिरति रखंदो, इहो हुनजो स्वकर्म बि आहे, स्वधर्म बि आहे। हाणे सवाल तो पैदा थिए, जेके ॿार पढ़ी लिखी कोई डॉक्टर तो ठहे, कोई इंजीनियर तो ठहे, उनजो स्वकर्म कहिड़ो आहे? उनजो स्वकर्म हाणे उहो ई थी वियो जेको कनि था। कोई डॉक्टर ठही वियो, हाणे छो त उहो पाण खे डॉक्टर मञी चुको आहे, मां डॉक्टर आहियां, त इन लाइ इहो ई स्वकर्म आहे। पर हाणे उहो कमु करे अभिरतीअ सां, हुनखे प्रसन्नता मिले सेवा करे, त उहो थी वियो स्वकर्म, सहज कर्म। असां लाइ सत्संग सहज कर्म आहे। आनंद बि ॾींदो, प्रसन्नता ॾींदो ऐं कल्याण बि कंदो। ईअं ई हर कोई माण्हू पंहिंजो पंहिंजो सहज कर्म, स्वकर्म ॻोल्हे वठे त हुनखे परमात्मा मिली वेंदो। हुनजो जीवन ईअं हूंदो आहे जीअं गंगा जी नदी। रस्ते ते घणेई पड़ाव ईंदा आहिनि, पर गंगा पहुचंदी आहे समुंड में। तीअं ई जेको स्वकर्म में हलंदो, उहो सहजता सां वहंदो वेंदो। रस्ते ते घणी पड़ाव ईंदा,
पर पहुचो तो परमात्मा में गंगा नदी वांगुरु। त असांखे परमात्मा मिले, परमात्मा सां असांजो प्रेम थिए सहजता सां, इहा ई प्रार्थना कयूं। हे प्रभु परमात्मा दीन बंधु दातार तू, अड़ियन जो आधार साईं, बेवान जीवा तू। हे प्रभु परमात्मा दीन बंधु दातार तू, अड़ियन जो आधार साईं, बेवान जीवा तू। हे प्रभु परमात्मा असीत ही जाबार आयूं, तू असांजो मात पिता। असीत ही जाबार आयूं, बख्श असांखे ॼाणी पंहिंजो भुलियल आयूं, बख्श असांखे ॼाणी पंहिंजो ॿार पिता। मणे वधायूं मूं में मालिक, तारम तारणहार तू। हे प्रभु परमात्मा दीन बंधु दातार तू, अड़ियन जो आधार साईं, बेवाहन जीवा तू। हे प्रभु परमात्मा सुमत जो दान दे तू, ज्ञान संधि का ज्योत जगाए। नाम जो सुमरन कयूं, मोह माया खां तू छॾाए। भुलियल आयूं साईं बचाइजे, महर कर मन खार तू। हे प्रभु परमात्मा दीन बंधु दातार तू, अड़ियन जो आधार साईं, बेवाहन जीवा तू। हे प्रभु परमात्मा तो मालिक ताईं पहुचण लाइ सहजता जो मार्ग अपनाइणो पवंदो, सहजता सां कर्म करणो पवंदो, छो त सहजता सां ई सम्यक सिद्धि हासिल थींदी आहे। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं।
श्रीमद् भगवत गीता जो 15 नंबर श्लोक हली रहियो आहे, वरी असां कॾहिं ॿुधंदासीं सुभाणे। बोल श्री कृष्ण भगवान की।